वेलकम टू बैक दोस्तों प्रोग्राम महरान जा रागी असीं वञे ख़िदमत में महरान टीवी ते पेश करे रहिया आहियूं ऐं महरान जा रागीअ में अॼु जंहिं शख़्सियत जे बारे में गुफ़्तगू हली रही आहे मुंहिंजी ऐं नसीर मिर्ज़ा साहब जी उहा शख़्सियत आहे मास्टर मोहम्मद इब्राहिम। त हाणे नसीर भाई तव्हां खां मूं हिकिड़ो सुवालु पुछो त वरी पाण वरी नगमे ते हलिया वियासीं त हिकिड़ो माण्हू आहे कमाल जो बाजो वॼाए थो कमाल जो मूसीक़ार आहे उन खां हटी करे हुनजो कमाल जो आवाज़ आहे उन खां हटी करे हू कलाम बि ॻाए पियो हू जेके फिल्मी नगमा बि ॻाए पियो हू माना चए ग़ज़ल ऐं गीत बि ॻाए पियो ऐं वरी पंहिंजी शागिर्दनि सां दुगाना बि ॻाए पियो। माना इहे सोचा त माना इहा मूं तव्हांखे पुछां इहो ख़ुदा ताला जी ॾात बि त आहे न साईं। तव्हां दुरुस्त पिया चओ त ॾात त उन में हुई जेको ऐं ॾात न आहे ज़ात ते जो वहिसो लहे असांजो मास्टर इब्राहिम ज़ाहिर त पंहिंजी कच्छी फैमिलीअ सां हुनजो तालुक़ु आहे जेके गुजराती ॿोली पढ़नि पिया घर में कच्छी ॿोली ॻाल्हाइनि पिया पर हुनखे छा हो त हुनखे इश्क कंहिं बि शइ सां कोन हो कंहिं बि सिन्फ़ नाज़ुक सां हुनजी का दिलचस्पी कान हुई हुनजो समूरो इश्क हुनजी रियाज़त हुनजी इबादत हुन तय करे वरितो त जेकॾहिं मूंखे पंहिंजी हिन ज़िंदगी में कुझु थियणो आहे त पोइ मूंखे रागी थियणो आहे। अच्छा जेका तव्हां ॻाल्हि कई तव्हांजी ॻाल्हि कटियां थो वरी त सिन्फ़ नाज़ुक सां प्यार कोन हो त माना पोइ नसीर मिर्ज़ा जेकॾहिं एॾो वॾो ब्रॉडकास्टर थियो आहे त छा उन ते अमल कयो आहे छा? कुझु माण्हू ॻुझा थींदा आहिनि माना असां उन ग़लतफ़हमी में न रहूं उहे शायदि ॻुझी तरह सां अंदरो अंदरि कुझु इश्क कंदा हूंदा पर हुनजो ध्यानु सॼे जो सॼो जेको आहे उहो पंहिंजे फ़न सां हूंदो आहे। फ़न सां हूंदो आहे। अच्छा पोइ नसीर भाई ॾिसो जे फ़न सां हूंदो आहे त पोइ माना इहे जेके ॾात आहे इहे जेके महिरबानियूं आहिनि जेके मुंहिंजे परवरदिगार ॾिनियूं आहिनि न त पोइ माना इन जो बि सिलो थी सघे थो न सही त माना दुनिया में कंहिं माण्हू सां का अहिड़ी शइ कान्हे सिर्फ़ु जेकॾहिं प्यारु आहे त पंहिंजे फ़न सां आहे पंहिंजी मूसीक़ी सां आहे त पोइ ख़ुदा ताला वरी ॾात बि त ॾिए थो न सर। अशरफ इन ते मूंखे उस्ताद बुखारी जो शेर पढ़ण जे लाइ मजबूर थी वियो त माण्हू रोई घुरंदा आहिनि इज़त दौलत शोहरत माण्हू रोई घुरंदा आहिनि इज़त दौलत शोहरत कुदरत मुर्की चवंदी आहे महिनत महिनत महिनत। त इहा मास्टर मोहम्मद इब्राहिम जो जेकॾहिं नालो आहे ऐं जेकॾहिं असीं अॼु हुन ते वॾे एज़ाज़ ॻाल्हाईंदे पाण खे एज़ाज़ पिया महसूसु कयूं त इहा हुनजी पंहिंजी महिनत आहे। अच्छा हाणे नसीर भाई पाण गुफ़्तगू कई पिया त पंहिंजो महान ब्रॉडकास्टर मोहतरम जहांगीर कुरेशी साहब टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे त साईं अस्सलाम वालेकुम सर। साईं कहिड़ा हाल आहिनि तबियतूं ख़ैर आहिनि ख़ुशि वेठा आहियो सर? हा तव्हांखे नसीर मिर्ज़ा साहब सलाम चए पियो साईं। सर सलाम वालेकुम अली मुशफ़िक़ शाह अली शेर ख़ुदा मदद बिस्मिल्लाह। जहांगीर साहब अॼु असां गुफ़्तगू करे रहिया आहियूं सिंध जे हिकिड़े नाले हिकिड़े वॾे हीरोज़ ते असांजे मूसीक़ी जो बादशाह शहनशाह मास्टर मोहम्मद इब्राहिम सर उन जे बारे में तव्हां थोरो छा चवंदो? हा महान कलाकार हो इनमें को शक न आहे मोहम्मद इब्राहिम रेडियो हैदराबाद जे पुराणनि फनकारनि में हो पुराणनि। अच्छा ओल्ड म्यूजिक था मिस्टर हाल में रेडियो पाकिस्तान हो त मोहम्मद इब्राहिम साहब ॻाईंदो हुयो उस्ताद मोहम्मद जुमन हुन पुठियां फ्लिप वॼाईंदो बांसुरी एतिरो पुराणो हुयो। अच्छा जहांगीर साहब तव्हांजो माना जेको तव्हां कराची में कमु कयो त उते माना कॾहिं मोहम्मद इब्राहिम सां तव्हांजो थियो टाकरो या का कचहरी या का रिकॉर्डिंग? कराची में मां 81 में ट्रांसफर थी ऐं ही ग़लबन 77 में गुज़ारे हा 77 में हा बिल्कुलु हा सही आहे मां 81 में कराची ट्रांसफर थियो। अच्छा 81 में थियो पोइ साईं हैदराबाद में कॾहिं को मुलाक़ात का कचहरी? हा हैदराबाद में मां जॾहिं 71 अप्रैल में अनाउंस थी आयुसि त उस्ताद हो मोहम्मद इब्राहिम ऐं उस्ताद मोहम्मद जुमन गुलाम नबी अब्दुल लतीफ़ इहे हूंदा हुआ पंहिंजो इहे सभु स्टाफ जा माण्हू हूंदा हुआ बाक़ाइदे रेडियो जे स्टाफ जा माण्हू हूंदा। कीअं सर एज़ ए इंसान कीअं हो जहांगीर साहब? उहो फनकार त वॾो हो पर एज़ ए इंसान कीअं हो साईं मोहम्मद इब्राहिम साहब? माशाल्लाह दिलचस्प माण्हू हूंदो ऐं वॾो ॼाणू माण्हू हूंदो हो। अच्छा अच्छा हुनखे पंहिंजे फन ते बाक़ाइदे बुनियादी तौर ते शिप में शायदि सर्विस कंदो। हा हा बिल्कुलु उहो तारुफ़ आहे साईं असां माना कंदा बिल्कुलु शिप जी ॻाल्हि कंदासीं वरी बम्बई मां तालुक़ु हो रेडियो ते आयो रेडियो कराची ते आयो पोइ हुतां वरी जॾहिं रेडियो हैदराबाद आनेर आयो पोइ हैदराबाद ट्रांसफर थियो ओल्ड BH में और मिस्टेड हाल में तमामु पुराणनि फनकारनि में इब्राहिम जो अचे थो ऐं शाह लतीफ़ ते इब्राहिम साहब बाक़ाइदे वॾी शौक़ ऐं ते महिनत सां कमु कयो ऐं शाह लतीफ़ साईं खे ॼायो
इहे ई 2 फनकार हुया पुराणा, फकीर अमीर बख्श हूंदो हो, फकीर अब्दुल गफूर हूंदो हो, रोल फकीर हूंदो हो, मोहम्मद जुमन हूंदो हो, उस्ताद इब्राहिम हूंदो, ई छा के घणो ॻाईंदा हुआ। अच्छा जहांगीर साहब, ॿियो हिकिड़ो सुवालु आहे आख़िर में, असां तव्हांखे ज़हमत ॾिनी आहे त साईं इहो आम माना वरी इहा हूंदी ॻाल्हि, माना पुराणा माण्हू कंदा त मास्टर मोहम्मद इब्राहिम जेको हो सो घणो जेको आहे जेको ख़्यालु या मौसीक़ी जी घणी तरबियत जेका आहे असां कई आहे रुबीना कुरैशी जी, ऐं मास्टर मोहम्मद जुमन जेको आहे उनजो त उहो माना घणी जेका कोशिशि रही आहे, महिनत रही आहे, सा ज़ैबुनि सां रही आहे। हाणे इन में तव्हांजो छा ख़्यालु आहे सर? न रुबीना त बाक़ायदी शागिर्द हुई उस्ताद इब्राहिम जी। रुबीना बाक़ायदी उस्ताद मोहम्मद जुमन इब्राहिम जी शागिर्द हुई, ऐं जेकी जॾहिं पुराणी फिल्मूं ठहियूं, सची पराई ज़मीन, उमल मारवी, परदेसी, उन्हनि में इब्राहिम सां गॾु रुबीना ॻायो। अच्छा अच्छा साईं, मां रुबीना रेडियो हैदराबाद जी पुराणे में पुराणी फनकार हुई, ज़ैबुन सां बि पोइ आई आहे। अच्छा अच्छा ठीकु ठीकु। रवीना बि पोइ आई आहे, अमीना बि तमामु पोइ आई आहे। अच्छा अच्छा साईं, नसीर साहब तव्हां आख़िरी सुवाल पुछंदो। जहांगीर साईं, तव्हांखे भला कॾहिं मां इब्राहिम साहब खे रिकॉर्ड करण जो या के अहिड़ियूं रिकॉर्डिंग्स स्टूडियो में जेके तव्हांजे साम्हूं प्रोड्यूसर कंदा हुजनि, के अहिड़ा इब्राहिम साहब जा नग़मा जेके तव्हांजे साम्हूं रिकॉर्ड थिया हुजनि, या तव्हां उन्हनि जी लाइव अनाउंसमेंट कई हुजे एज़ अनाउंसर? हा, लाइव अनाउंसमेंट मूं ज़रूरु कई, ऐं उस्ताद ॻाईंदो दास्तान, सस्ती जा मारवी जा, इहे सस्ती पंहिंजो सोहणे जा दास्तान ख़ासि करे कचहरी में लाइव ॻाईंदो हो। अच्छा। ऐं उस्ताद इब्राहिम जी मक़बूलियत जो हिकिड़ो सभ खां वॾो सबबु उहो हुनजे दास्तान ॻाइण जो आहे। काफ़ी कलाईंदे ॻाईंदे बैत ॿुधाईंदो हो छा साईं वरी विच में पंहिंजे तरफ़ां जेका इंफॉर्मेशन हूंदी हुई उन दास्तान मुतलिक़ ॻाल्हाईंदे ॾींदो हो। इहा मेन शोहरत हुई, ऐं हुनजा ॿ आइटम ॾाढा मशहूरु हुया। हिकिड़ो ईंदो सजण साईं, ऐं ॿियो वठड़ियो होत वञनि। हसीन हसीन पॉपुलर हुया, ऐं ख़ासि करे दास्तान में उस्ताद इब्राहिम ॾाढो मशहूरु हो। दास्तान हुन में वरी उस्ताद मोहम्मद जुमन एतिरो पॉपुलर न थियो। अच्छा अच्छा ठीकु ठीकु ठीकु। जहांगीर साहब वॾी महिरबानी, वक़्तु ब वक़्तनि सां असीं तव्हांखे तकलीफ़ ॾींदासीं, छो जो तव्हां असांजे तमामु पुराणा ब्रॉडकास्टर में तव्हांजो नालो अचे थो, ऐं असांखे ख़ुशी थींदी तव्हां उनजे बारे में असांखे उनजे शख़्सियत या उनजे फ़न जे बारे में थोरो आगाही ॾींदा। तव्हांजी वॾी महिरबानी सर। 100 फनकारनि मुंहिंजो कलाम ॻायो आहे। जीअं मास्टर इब्राहिम जो तव्हां सैर पुछो, हिकिड़ो कलाम, हिकिड़ो न, हिकिड़ो त इहो नथो विसरी ख़ुदा जो सो मिठा मनोवर नथो विसरी। ॿियो हुनजे आवाज़ में ईद बि कहिड़ी करियां दीदार मुला ईदा, मुंहं बि मुर्की मुंहुं खणी ॾेखार मुला ईदा। ऐं वरी हिकिड़ो हुननि चयो थोरो हिन शाइरी खां अलावा कंहिं ॿिए तौर ते लिखी ॾियो। मूं हुन वक़्तु लिखी ॾिनो, दुनिया में न छा छा कराए थी मानी, रुआड़े थी मानी, खिलाए थी मानी, दुनिया में न छा छा कराए थी मानी। वॾो इहो तमामु कलाम इहो बि मास्टर इब्राहिम कयो। हाणे हिकिड़ो ॿियो अलाए अञा ॿिया बि केतिरा कलाम आहिनि जेके मूंखे यादि कोन था अचनि। नथो विसरी ख़ुदा जो सो मिठा मनवर, नथो विसरी ख़ुदा जो सो मिठा मनवर, नथो विसरी ॾिसण खां दूर आहीं पर दिलों दिल भर, नथो विसरी। विसारण जी कम कोशिश तू बेहतर याद वध आए, विसारण जी कम कोशिश तू बेहतर याद वध आए। अवल विसरीन अहले दिल अञा आख़िर नथो विसरी ख़ुदा जो सो मिठा मनवर, नथो विसरी।
आराम विसरी वियो ख़ुशी वारो खिलण विसरियो अखियूं आराम विसरी वियो ख़ुशी वारो खिलण विसरियो खियण विसरियो पीअण विसरियो पीअ पर तूं नथो विसरी ख़ुदा जो सो मिठा मुनवर नथो विसरी अची मिल मुर्तज़ा खे या पिरी पैगाम पंहिंजे में हुकुम कर मां हली हिकदम थियां हाज़िर नथो विसरी हुकुम कर मां हली हिकदम थियां हाज़िर नथो विसरी ख़ुदा जो सो मिठा मुनवर नथो विसरी जी सर हाणे जी जहांगीर साहब ॻाल्हि कई ऐं तव्हां बि ॻाल्हि पे कई त वरी उहा ॻाल्हि कटिजी वई हाणे आउं तारुफ़ खां अॻु में उहा ॻाल्हि तव्हांजी मां तव्हांखां पुछंदुसि त जेको तव्हां ॻाल्हि कई दोगाननि ते ऐं जेका मोहबत हुई जेका मोहम्मद जुमन सां उन बारे में तव्हां थोरो ॿुधाए नसीर भाई अशरफ छाकाणि त ही फिल्म जे उरूज जो ज़मानो हुयो न ख़ासि तरह सां उर्दू इंडो पाक में जेके फिल्मूं ठहियूं पिए उन में ॾिठो वियो त हर तरह जे नग़मनि जो सिलसिलो शुरू थी वियो हो जंहिंमें सोलो सॉन्ग्स बि हूंदा हुआ डुइट बि हूंदा हुआ कोर्स बि हूंदा हुआ कवालियूं बि हूंदियूं हुयूं हर क़िस्म जी जेको कलामनि जी जेको तारुफ़ शुरू थियो त पोइ रेडियो हैदराबाद बि ख़्वाहिश कई त छो न गीतनि भरियूं कहाणियूं शुरू कजनि ऐं उन में हीरो हीरोइन जीअं फिल्मुनि में ॻाइनि पिया मधुबाला ऐं दिलीप कुमार ॻाइनि पिया त ईअं असांजा जेके मिसाल अदी रुबीना हीरोइन पई थिए त मुस्तफ़ा कुरैशी हीरो पियो थिए उन्हनि गीतनि भरियुनि कहाणियुनि में या इवन असांजी नुसरत चन्ना जेका अब्दुल्ला चन्ना साहिब जी न्याणी जी ज़ीनत अब्दुल्ला चन्ना जी न्याणी उहा हीरोइन पई थिए सालिम अहमद शाह हीरो पियो थिए MB अंसारी साहिबु हीरो पियो थिए त माण्हू थोरो तसवुर में कनि त हीरो हीरोइन बाग़नि में झूमनि पिया ॻाइनि पिया त पोइ दुगाना जेके आहिनि मास्टर इब्राहिम साहिब इन हिसाब सां हा हू त काफ़ी कलाम त ॾोहिड़नि सां ॻाइनि पिया हाणे ज़रूरत थी त जेके गीतनि भरियुनि कहाणियुनि में थोरो इहो बि तसवुर फिल्मी स्टाइल जो ॾिजे त हीरो हीरोइन नचनि पिया बाग़नि में हिक ॿिए जी जुदाई में तड़पनि पिया त पोइ सैयद मंज़ूर नक़वी साहिब खां सभ खां पहिरीं अहिड़ा दुगाना लिखाया विया जिन में जेको अज़ीम तरीन जेका जंहिंजी तर्ज़ उस्ताद असांजे इब्राहिम जी आहे रुबीना सां जेके पंहिंजी शागिर्दियाणी सां गॾिजी उन जेको बहितरीन दुगानो ॻायो आहे जुदाईअ में ग़म में गुज़ारी मतां वञी देसि पंहिंजे विसारी मतां या वरी साॻी तरह सां हुन ॿियो आवाज़ वरी नज़ीर बेगम खे इंट्रोड्यूस करायो पोइ जॾहिं तव्हां फिल्मुनि ते ॻाल्हाईंदो त वरी उते ॻाल्हाईंदासीं पर ही बरसातियूं प्यार जूं रातियूं उहो हुन सां धुन पाण ठाही सईद मंज़ूर नक़वी साहिब ॿोल लिखिया वरी सोचियो वियो त छो न जेके काफ़ियूं आहिनि मखदूम साईं तालिब मौला जूं उन्हनि खे बि दुगाननि वांगुरु ॻाइजे त पोइ उन में उन असां इश्क वारनि जी आदत नियारी इन क़िस्म जा दुगाना जेके आहिनि उहे रिकॉर्ड थिया गॾोगॾु वरी ख़ुदि असांजी जुमन बि ख़्वाहिश कई त पाण गॾिजी को अहिड़ो कलाम ॻायूं जो रहंदी दुनिया ताईं तुंहिंजो मुंहिंजो दोस्तीअ जो जेको रिश्तो आहे उहो इन दुगाने जे हवाले सां क़ाइमु रहे उन जे लाइ उन सैयद मंज़ूर नक़वी साहिब खे चयो असां ॿिन्ही खे अहिड़ो हिकिड़ो कलाम लिखी ॾियो जेको दुनिया ते ख़तमु थी वञे पर कलाम ख़तमु न थिए उहो वरिया पखी त ॿिन्ही दोस्तनि गॾिजी ॻायो पर उन जी तर्ज़ वरी जुमन ठाही ऐं इब्राहिम हुन सां गॾिजी ॻाई वरिया पखी ओ वरिया पखी वाहे रे वरिया पखी वाहे रे तो हीरो हथ क्यों रे वरिया पखी
कर गेरा शेरियूं के हमीदा कबिरूं सिरियूं आया सब के वलिया पखी वाहे रे वलिया पखी वाहे रे तो हीरो हथ रे वलिया पखी बातू करी बंदे गया कदम की नकी छा बुधाया ओ कदम की नकी छा बुधाया बातू करी बंदे गया बातू करी बंदे गया कदम की नकी छा बुधाया ओ कदम की नकी छा बुधाया। अच्छा नसीर भाई वरी आउं उन ॻाल्हि ते अचां पियो त ॾिसो जेका तव्हां गीतनि भरी कहाणियुनि जी ॻाल्हि कई आहे जंहिंमें आवाज़ पोयां जेको आहे माना उहो आवाज़ उहो तासुर पियो ॾिए त हीउ को तमामु हिकिड़ो मिठड़ो हीरो आहे हिकु तमामु कोयल आहे बुलबुल आहे माना ॾिसो न इहो कमाल इहो आहे मास्टर मोहम्मद इब्राहिम हीरो हीरोइन त हमेशह हसीन ई हूंदा आहिनि हसीन हूंदा आहिनि त माना उते आहे वरी जेकॾहिं मिस्री शाह इमाम जो कलाम पियो ॻाए ॾाढा नाज़ सजन ॾेखारे थो त माना उहो वरी हिन जो धार रुख पियो अचे वरी जेकॾहिं दास्तान गोईअ में मोहम्मद इब्राहिम ॻाए पियो नसीर भाई वरी हुनजो टियों माना हिकिड़ो रूप अचे पियो त हाणे आउं उन ते चवां थो त इहा छा शइ हुई माना इहो फन हो दुआ हुई छा शइ हुई सही या का ॾात हुई। ऐं इन ते इहो ॻाल्हाइणु चाहींदुसि त जंहिं ज़माने में ही बहसियत कमर्शियल या शोमैन आर्टिस्ट जे मुतारिफ़ थिया त हिननि ॾिठो त ऑडियंस रेडियो जो ऑडियंस केॾो बंदि कंपोज़्ड क़िस्म जी मौसीक़ी ॿुधणु चाहे पियो वरी जॾहिं हिननि खे शादियुनि मेलनि में शाह लतीफ़ आहे बठोरो आहे मकली आहे कलद लाल शहबाज़ आहे सचल सरमस्त आहे त हिननि खे जॾहिं मेलनि में 1954-55 खां पोइ खुलिया मैदान मिलिया मेलनि जा असांजे इब्राहिम खे ऐं जुमन खे ख़ासि तरह सां त हिननि सोचियो त असीं जेको रेडियो में त बंदिश ऐं कंपोज़्ड आइटम पिया ॻायूं उनजो हुस्न उते आहे असीं जॾहिं मैदान में लहूं था त पोइ त वरी असांखे ईअं मैदानी रंग जो ॻाइणु घुरिजे त हिननि पोइ ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो डोरण साईं त इन क़िस्म जे कलामनि जी जेको आहे उन्हनि जो मौजूद बि हिकिड़े हवाले सां असांजो इब्राहिम साहब आहे इन्हनि पोइ वरी रेडियाई म्यूज़िक खे छॾे या मैदान में जॾहिं आया त हिननि मैदानी गायकीअ जो मुज़ाहिरो कयो जंहिंजो तव्हां इहो मिस्री शाह इमाम जी दरगाह ते हुन ॻायो आहे ऐं पोइ उहो रिकॉर्ड बि थियो आहे टीवीअ ते बि रिकॉर्ड थियल आहे। नसीर भाई कुझु तारुफ़ आहे जेके इजाज़त ॾियो त पंहिंजे दोस्तनि खे बहितरीन त साईं हिन में जेको मुख़्तसर तारुफ़ आहे सो आहे त मास्टर मोहम्मद इब्राहिम कच्छ रियासत गुजरात जे ॻोठ टूना हार्बर में साल 1920 में अहमद अरब जे घर में जनम वरितो संदसि वालिद अहमद अरब टूना हार्बर रेलवे स्टेशन जो रेलवे मास्टर हो माना हीअ स्टेशन जेका आहे सा हिन वक़्तु हिंदुस्तान में उन टाइम ते हिकिड़ो मुल्क हूंदो त उन टाइम में मास्टर मोहम्मद इब्राहिम प्राइमरी मिडिल ताईं तालीम गुजराती मीडियम तौरु हासिलु कई जॾहिं त संदसि मादरी ऐं ज़बान जेका हुई सा गुजराती हुई मिडिल तालीम मुकमल करण ते मोहम्मद इब्राहिम खे इंजीनियरिंग सिखिया लाइ बम्बई मोकिलियो वियो जिते संदसि वालिद जो दोस्त श्री ठाकुर ग्लास मिल्स जो मालिक रिहाइश पज़ीर हो ऐं उते ई मोहम्मद इब्राहिम इंजीनियरिंग जी सिखिया वठणु लॻो ऐं ठाकुर वटि रहणु लॻो। श्री ठाकुर जी धीअ सुशीला ठाकुर खे राग सिखण जो वॾो शौक़ु हो हूअ शौक़िया तौरु सितार बि वॼाईंदी हुई ऐं हिंद जो मशहूरु क्लासिकल उस्ताद नारायण दास खेसि संदसि घर में अची हुन ख़ातून खे ट्यूशन ॾींदो हो राग जी रागदारी जो सिलसिलो अॻिते वधियो त मोहम्मद इब्राहिम जो बि रूह न रहियो ऐं हुन उन ट्यूशन टीम में शामिलु थी वियो ऐं वॾे ध्यानु ऐं ज्ञान सां राग सिखंदो रहियो ऐं तेज़ी सां सुर लॻाइण ऐं हारमोनियम प्ले करण जो हुनर हुन सिखी वरितो इन लाइ हुन बिलाशक तमामु वॾी महिनत कई। मास्टर मोहम्मद इब्राहिम जो ख़ानदान ख़ालिस्तन मज़हबी ख़ानदान हो ऐं राग वटनि नफ़रतनि जी हद ताईं ममनून हो सो उहा ख़बर जॾहिं मास्टर अहमद जे समायतुनि ताईं पहुती त साहिबज़ादो इंजीनियरिंग जी सिखिया वठण बदिरां राग सिखी रहियो आहे सो खेसि वापसि घुराए वरितई ऐं हू टूना हार्बर जे घटियुनि गलियुनि में पाण मुरादो झुंगारणु लॻो पर उते संदसि रूह न लॻो ऐं पाण खे तन्हा तन्हा महसूसु करणु लॻो हो। बहितर जो संदसि चाचनि खेसि इहो चई
संग न ॾिनो त हू मेरासी आहे त हुनजी दिलि टुटी वई ऐं मोहम्मद इब्राहिम कराची बंदर जे हिकु बहरी जहाज़ कंपनी में मैकेनिक तौरु मुलाज़मत करणु लॻो। हू पंहिंजे पाण माज़ीअ खे बिल्कुलु हुन विसारे छॾियो ऐं राग खे बि विसारे न सघियो ऐं जेको खेसि सोशीला ठाकुर जे मार्फत मिलियो हो। रेडियो पाकिस्तान कराची सिंधी सर्विस शुरू कई त नौजवान इब्राहिम कच्छी वञी आवाज़ जी ऑडिशन ॾिनी त ऑडिशन कमेटी तरफ़ां खेसि ॿुधायो वियो त संदसि जेको तलफ़ुज़ आहे सो ख़ालिस्तन सिंधी न आहे ऐं उनखे नापास कयो वियो। मोहम्मद इब्राहिम मायूस थी वापसि जॾहिं मोटी रहियो त उन वक़्तु जनाब ज़ैड बुखारी जेको 3 ॾींहंनि में रेडियो पाकिस्तान कराची जो रीजनल डायरेक्टर हो तंहिं मोहम्मद इब्राहिम खे वरी सॾे करे पास कयो ऐं हुन रिमार्क्स ॾिना त हिन नौजवान जी आवाज़ बेहद असराइती आहे ऐं खेसि जेकॾहिं चांस ॾिनो वेंदो त ही तलफ़ुज़ बि दुरुस्त करे वठंदो ऐं थियो बि ईअं। मोहम्मद इब्राहिम महिनती शख़्स हो सो मुलाज़मत सां गॾु पंहिंजे राग सां गॾु उनजो इहो तलफ़ुज़ बि दुरुस्त कंदो रहियो ऐं राग बि सिखंदो रहियो। फ़क़ति इहो न पर हू मुलाज़मत जी ड्यूटी दौरान बि राग जो रियाज़ कंदो हो। जहाज़ जे चीफ इंजीनियर खे मोहम्मद इब्राहिम जो इहो अमल पसंदि न आयो सो खेसि इम्कानी सूरत हाल खां बचण लाइ खेसि घुराए चयो त अदा राग या जहाज़ जी मुलाज़मत ॿिन्ही मां हिकु शोबे जो इंतिख़ाब तो लाइ बेहद ज़रूरी आहे। मोहम्मद इब्राहिम खां इहो तानो सठो न थियो सो मुलाज़मत खे तर्क ॾेई पंहिंजो समूरो ध्यानु ज्ञान राग वैराग खे अर्पे छॾियईं ऐं 750 रुपयनि जी माहवार जहाज़ जी नौकिरी छॾे रेडियो पाकिस्तान कराचीअ ते सिर्फ़ु 15 रुपया माहवार वारी नौकिरी अख़्तियार कई ऐं तुर्त ई खेसि मुनासिबु मोट मिलणु शुरू थी वई ऐं हीउ रेडियो पाकिस्तान जो हिसो बणिजी वियो ऐं पंहिंजी धार सुञाणप क़ाइमु वरिते। रेडियो पाकिस्तान कराची ते 7 साल मुलाज़मत जा मुकमल करे मोहम्मद इब्राहिम 1955 में सिंधी मौसीक़ी जे समूरनि गायकनि साज़कारनि जंहिंमें मोहम्मद जुम्मन बिलावल बेल्जियम ऐं ॿिया काफ़ी जेके हुआ उन सां गॾु रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते हिजरत करे आयो ऐं जिते खेसि कंपोज़र जहिड़ो मर्तबो अता थियो। खुलियल मैदान ऐं कुशादे ऐवान हैदराबाद जो हो जिते लातादाद फनकारनि सुरीला उस्ताद कंपोज़र मौजूदु हुआ। तिन जे विच में हुन अवामी मूसीकार ख़ालिस ऐं निज मूसीक़ी जी जाइ जोड़े वरिती। केतिरा ई नवां आवाज़ रूशनास कराई, केतिरा ई मशहूर गायक रिकॉर्ड बि कई। सोशीला मेहताणी, रूबीना, गज़ाला रफ़ीक, अमीना, अब्दुल्ला पंवर, लखाॾिनू बलोच, फ़कीर अमीर बख्श जहिड़ा फनकार बि शागिर्दी में आंदाई ऐं उन लाइ बेशक त खेसि मोहम्मद जुमन जो ताउन बि हासिलु रहियो ऐं संदसि मौसीक़ी वारो दाइरो बि वसी खां वसी तर थींदो रहियो। मोहम्मद इब्राहिम सिंधी मौसीक़ी जो समुंड हो सो संदसि लातादाद आइटम रेडियो पाकिस्तान हैदराबाद कराची MAI रिकॉर्डिंग कंपनी जी लाइब्रेरी में अञा ताईं मौजूदु ऐं महफ़ूज़ आहिनि। उनखां अलावा पाकिस्तान जे क़ौमी तराने में बि मोहम्मद इब्राहिम जो आवाज़ मौजूदु आहे जेको सदाईं लाइ ज़िंदा रहणो आहे। मोहम्मद इब्राहिम पहिरीं सिंधी फिल्म प्लेबैक सिंगर तौर में बि मारूफ़ रहियो ऐं सिंध जे अवाइली फिल्मुनि जहिड़ो कि उमर मारवी, परदेसी, ससी पुन्नू, पराई ज़मीन, उर्दू फिल्म पहला कदम लाइ सोलो ऐं ड्यूट तो लाजवाब फिल्मुनि गाना ॻाया जेके सभु जा सभु मशहूरु थिया। मोहम्मद इब्राहिम जे फ़न जो बि हिकु अजीब आलम आहे। इन लाइ इहो चवणु बेहद ज़रूरी आहे त हुन सिंधी मौसीक़ी खे अवामी लहजो ॾिनो ऐं रेडियो खे नओं अंदाज़ बख़्शियो आहे। न सिर्फ़ु इहो पर रेडियो पाकिस्तान खे जेके आङुरियुनि ते ॻणण जेतिरा आवाज़ अता थिया आहिनि तिन में मोहम्मद इब्राहिम जो आवाज़ बि शामिलु आहे। मोहम्मद इब्राहिम जो सिंधी मौसीक़ीअ में रेडियो पाकिस्तान लाइ ग्रां क़दर ख़िदमतूं आहिनि ऐं संदसि जहिड़ा सुरीला फ़नकार ऐं मौसीकार सदियुनि खां पोइ पैदा थींदा आहिनि जेके पंहिंजे मुल्क जो नालो रोशन रखंदा आहिनि। पर अफ़सोस जो खेसि को बि सकाफ़ती ऐं सरकारी एवार्ड न मिली सघियो। मोहम्मद इब्राहिम ज़ाती ज़िंदगी में निहायती सुलझणो ऐं तमामु सुठो शख़्स हो। पंहिंजी हद खां कॾहिं बि तजावत न कई। हू हिक ई वक़्त में माठीणो, मिलनसार, यार वेस, सादगी पसंदि, किफ़ायत शख़्स हो ऐं राग वैराग खां रेडियो महफ़िलुनि ताईं हू सदाईं जेको आहे सो विखूं पंहिंजे हिसाब सां खणी पोइ ॻाल्हाईंदो हो। मोहम्मद इब्राहिम मोहम्मद जुमन जो दिली दोस्त हो, हम असर हो, हम सफ़र हो, मूसीकार हो। अक्सर पंहिंजूं तर्ज़ूं जा मुक़ाबला हिन जा पाण में थींदा हुआ ऐं मूं जेका सवरे ॻाल्हि कई त मोहम्मद इब्राहिम रूबीना लाइ तमामु घणी महिनत कंदो ऐं मोहम्मद जुमन वरी ज़ैबनुसा लाइ तमामु घणी महिनत कंदो। शाह भिटाई
कलंदर लाल शहबाज जे मेलनि ते हू उन वक़्तु हिकु आइटम तौरु गीत ॻाईंदा हुआ ऐं संदसि ॻायल उहे काफ़ियूं तमामु घणी मशहूरु थींदियूं हुयूं ऐं सॼे पिंडाल में वाह वाह थी वेंदी हुई। ऐं साईं मुंहिंजा ही दुनिया मांझांदे जो माॻ आहे जंहिंजो आवाज़ु आयो आहे तंहिंखे अॻिते या पोइ लालण लाइ ज़रूरु हलणो आहे। सो मास्टर मोहम्मद इब्राहिम जो बि पंहिंजे जीवन सफ़र जा सॼा सारा 57 साल पूरा करे 3 मई 1977 ते राह रबानी वठी वियो ऐं कराची जी मिटी माउ खेसि पंहिंजो करे वरितो। पोइ वक़्तु अहिड़ो बि आयो जो संदसि विछोड़े जो जॾहिं मोहम्मद इब्राहिम जो विछोड़ो थियो त मोहम्मद जुमन रोई चयो त अॼु मुंहिंजो बाज़ू मूंखां टुटी वियो, हाय मुंहिंजो दोस्त मोहम्मद इब्राहिम मोकिलाए वियो। त ही जेको नसीब साहब हो मुख़्तसिर तारुफ़ जेको असां ज़बरदस्त ॼाण माशाअल्लाह। हाणे जेका ॻाल्हि पे पाण कई जेका शुरू में वरी पंहिंजी ॻाल्हि कटिजी वई त तव्हांखे ख़बर आहे त हुन काफ़ी कलाम बि ॻाया आहिनि, वरी गीतनि वरी कहाणियूं बि ॻाया आहिनि, पर साईं जेको फिल्मुनि में हुन ॻायो आहे जेको आहे सो ख़ासि करे नज़ीर बेगम सां आहे, उन में उहो वरी कमाल जो रंग कोन ॾिसो। वरी विच में नंढड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुधायां त मूंखे मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे त आउं उनजो जेको पंहिंजो ख़ानदान आहे कराची में रहण वारो, उन्हनि सां राब्ते में रहियुसि। उन जा जेके 2 फ़र्ज़ंद आहिनि जिन में अहमद इब्राहिम आहे ऐं ॿियो नूर मोहम्मद बाला आहे जेके फ़र्ज़ंद आहे जेको शाइर आहे, बल्कि हाणे असांजे विच में उहे न आहिनि। मुक़दर सां मिलियो असांजे अब्दुल्ला कच्छीअ ॻायो आहे उहो कलाम। त ख़ुदि हुनजी जेका न्याणियूं आहिनि जेके इब्राहिम जूं, त ईअं सम्झो त मूं जेकॾहिं इब्राहिम खे घटि वेझो खां ॾिठो त मूं हुनजे फ़र्ज़ंदनि जिन में हुनजे चहिरे जा सारूप आहिनि, वरी हुन जूं न्याणियूं आहिनि जेके माशाअल्लाह बुज़ुर्ग आहिनि कराची में रहनि थियूं, त मुंहिंजो हुननि सां राब्तो रहियो। हाणे तव्हां ॻाल्हि कयो आहे फिल्मुनि जो जेको प्लेबैक सिंगर, हाणे सिंधी फिल्मूं जेके एकता त 1940 में ठही, रईस करीम बख्श निज़ामाणी उहो त बॉम्बे में ठही। सिंध में जॾहिं फाज़लानी साहब 1952-53 में उमर मारवी शुरू कई त ख़बर पई त प्लेबैक सिंगर जेको हीरो आहे ऐं जेको उहो केरु किथां आणजनि सिंधी आवाज़ आहे, छाकाणि त मास्टर चंदुर बेशक त हिकिड़ो सुरीलो माण्हू, पर उहो त शिफ्ट थी वियो, हलियो वियो न हिंदुस्तान हलियो वियो। पोइ लामोहल्ला हुननि खे ध्यानु उन ई फ़नकार ॾे वञिणो आहे जेको शाह लतीफ़ खे दुरुस्त तलफ़ुज़ सां तक़रीबन ॻाए पियो। ऐं पहिरीं कहाणी छा आहे, उमर मारवी आहे। उमर मारवी जो बुनियादी मरकज़ी ख़्याल ई शाह लतीफ़ जे रिसाले मां उमर मारवीअ मां आहे। त उन जे लाइ फिल्मुनि में ही ज़बरदस्त टेक्निक जेका इस्तेमालु कई, मौसीकार त उनजो ग़ुलाम अली थियो ऐं अब्दुल लतीफ़ थियो, पहिरीं फिल्म जेका उमर मारवीअ जे लाइ। उन में तसवुरु इहो आयो त फिल्म जेका उमर मारवीअ थिए त असीं जॾहिं थर ॾेखारियूं त पुठियां ॾोहीड़ा केरु ॾे, जीअं मंज़र में जान पैदा थिए ऐं ॾिसण वारो रोए महसूसु करे उन ते गहराईअ में वञे। त पोइ जॾहिं जो ॾोहीड़ो जो ॾियण जो सिंध में त ख़तमु हुई न कहाणी इब्राहिम ते, त उन फिल्म जो तव्हां जेकॾहिं तव्हां ॾिठी आहे त तव्हां उन फिल्म में विख विख ते बैकग्राउंड में ॾोहीड़ा आहिनि, उहे असांजे इब्राहिम साहब खां वरिता विया। उन खां पोइ उनजो हिकिड़ो दुगानो आहे जेको खेत ऐं मारवीअ ते आहे, जेको आहे सिज उभरियो ॾुखनि जो राति वई, रब राज़ी थियो मिली ॾात वई। इतां उन्हनि फिल्मी दुगाने जो बि सिंधीअ में रवाजु असांजे फिल्म में। त ॿियो सुठो त हीरो फिल्म जो जेको आहे उन ते जेको प्लेबैक सिंगर हुजे उहो बि ओतिरो ई सुठो ख़ुशगुलू हुजणु घुरिजे, हसीन तरह सां ॻाए। हाणे परदेसी फिल्म ठही त उन में या ख़ुदा तक़दीर जो आहे ज़मानो बेवफ़ा, या तक़दीर चवां तोखे छा आहे ज़मानो बेवफ़ा, पराई ज़मीन, परदेसी ऐं दिलि सां मिली हिकु थी वेंदी, मिली पवंदा खुली पवंदा राज़ इशारनि जा। वरी जॾहिं ससी पुनू फिल्म उहा बि शाह लतीफ़ ते, त तव्हां ॾिसंदो न फिल्म में ॾोहीड़ा वरी असांजे मास्टर इब्राहिम साहब जा आहिनि। वरी दुगाना आहिनि त उन में उनजी अदी रुबीना सां गॾु उनजो आहे हिकिड़ो दुगानो ॾाढो मशहूरु आहे उनजो, मुंहिंजे ज़हन में ॿोल अची वेंदा। हिकिड़ो ख़ूबसूरत दुगानो आहे जेको उन पंहिंजी शागिर्दाणी रुबीना सां ॻायो आहे। हूअं त अदी रुबीना 3-4 कलाम उनजा ॻाया आहिनि। ससी पुनो जा बि गाना आहिनि जेके प्लेबैक सिंगिंग जा, उहे बि घटि में घटि दुगानो जेको आहे उहो मास्टर इब्राहिम जे आवाज़ में रिकॉर्ड कयो वियो। ऐं तव्हांखे ॿुधी तव्हां, छाकाणि त उहो तव्हांजे टिप्स ते आहिनि उहे शयूं, त वरी उन खां पोइ जॾहिं फिल्म तुंहिंजूं ॻाल्हियूं सजण ठाहियूं आहिनि, त इहे तुंहिंजूं तिखड़ियूं तलवारूं, इहे हुस्न वारनि जूं
मास्टर असांजे बिलावल बेल्जियम जॾहिं उनखे फिल्म जे हीरो जे लाइ जेको पिकनिक करे पियो ऐं घुमे फिरे पियो कोमरीअ जे नज़ारनि में एॾियूं हुस्न वारियूं एॾियूं हुस्न वारियूं तिखड़ियूं तरारियूं एॾियूं त उहे बि उन्हनि इब्राहिम जे आवाज़ में रिकॉर्ड कया। वाह वाह। अच्छा नसीर भाई उन खां पोइ वरी हिकिड़ो ख़ासि जेको इस्म ते पाण ॻाल्हाईंदासूं, माना रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते जेके गीत त हुन मोहम्मद इब्राहिम पर जेके ख़ासि करे उन टाइम में वतन जे गीतनि ते वॾो हूंदो उन में जेको आहे सो कमाल जा माना आ त ख़ुशीअ जा नगमा ॻायूं। इहो ॾिसो केॾो ज़बरदस्त अञा बि जेकॾहिं हले थो, यकीन करियो त उहो माना अहिड़ो गीत आहे जो ज़रूरी न आहे त इनखे मख़सूस ॾींहं ते, छो त पंहिंजा वतन जा गीत हूंदा आहिनि मख़सूस ॾींहं ते, पर हिननि में एॾी का मज़ो आहे हिन आवाज़नि में त छा ॻाल्हि। ही वतन प्यारो वतन, सिर साहब खां प्यारो वतन। ऐं हिकिड़ी ॻाल्हि जेके ॾिसी न कंदासीं त पोइ हुनजी ज़िंदगीअ जो हिकिड़ो असीं ॼण गैप करे छॾींदासीं, हिकिड़ी राह वेंदासीं। उहो आहे ॿारनि जी ॿारीअ जा जेके गीत आहिनि, हुकनि जी बाज़ार ॿारो हुकनि जी बाज़ार, तिलक चाड़ीअ तां ॿेड़ी डोड़े सिंधु नदीअ में रेल ॿारो ॾिसो निरालो खेल। त इन क़िस्म जा जेके हुन गाना ठाहिया आहिनि, इवन आयो फूकणे वारो ॻायो त दिलरुबी न आहे, पर हुनजी तर्ज़ असांजे मास्टर इब्राहिम ठाही आहे। त ईअं चइजे त वॾनि खां वठी फिल्मी हीरोइन खां हीरो खां वठी दुगाननि खां वठी काफ़ी कलामनि में ॾोहिड़नि ताईं ॿारनि जे गीत ताईं इब्राहिम 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 हो। ऐं नसीर भाई इन साण पाण अञा त ॻाल्हायूं आहे, पर मुर्तज़ा मजबूर साहिबु हाणे बाक़ाइदा टाइम पूरो थी वियो आहे। त दोस्तो इन साण प्रोग्राम मेहरान जा रागी जो वक़्तु हाणे पूरो थियो। असांजे एक्सपर्ट नसीर मिर्ज़ा ऐं पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾींदा इजाज़त। इंशाअल्लाह ताला अॻे हफ़्ते वरी कंहिं नए फनकार जी शख़्सियत ते उन जी फ़न ते गुफ़्तगू कंदासीं। इजाज़त, साथ सलामत। ॻाल्हि जी ॻाल्हि, कलाम जो कलाम, किसे जो अल्लाह हो दी अल्लाह। हेठ जर मथे मंजर हो वरी कंधीअ में कवन तरन वो। हेठ जर मथे मंजर कंधीअ में कवल तरन, जॾहिं वरे वाहूं दन तॾहिं कींजर पियो खथूरी थिए मियां। अदा साईं जाम तमाची नंगर ठठे जो हाकम कींजर ढंढ ते अचे शिकार करण लाइ मौसम बहार में कींजर ढंढ जो आलम अहिड़ो जो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह चवे थो तो हो कींजर वो अल्लाह। हेठ जर मथे मंजर वरी कंधीअ में पिया कवल तरन, जॾहिं वरे वाहूं दन त कींजर पियो खथूरी थिए। हेठ जर मथे मंजर कंधीअ में वरी पासे में वणराए, अचे वञे विच में तमाचीअ जे साए। जॾहिं लॻे उतर मां तॾहिं कींजर पियो हिंडोरो थिए। इहा जाम तमाची ॿेड़ीअ जे हिंडोरे में लुॾंदो अचे, मच्छीअ जो शिकार कंदो अचे, कंधीअ में वरी हरणनि जो शिकार कंदो, मौज वठंदो अचे मौसम बहार जी। अची के झोपड़नि खां लंघियो जिते मुहाणा झोपड़ा अॼु रहंदा हा, उनजी ॿेड़ी उतां लंघी त जाम तमाची छा ॾिसे थो त हिकिड़ो शुआ थियो, हुस्न जो परतो पियो, अहिड़ो हिकिड़ो उजालो ॾिसण में आयो। जाम तमाची सम्झो त कंधी ते किथे बाहि लॻी आहे जो हेॾो शुआ छा जो थियो। पंहिंजे माण्हुनि खे कामोरनि खे चवणु लॻो त हो कीचड़ में कीचड़ में बाहि भरी बेॾी हेॾी वेंद कीअं। जाम तमाची सम्झो त किथे बाहि लॻी आहे। कीचड़ में बाहि भरी हेॾी वेल कीअं।